बनिया आहिनि, कैंटीन आहे, रेस्टोरेंट बि सुठा बनिया आहिनि AC वारा, ऐं पार्क बार्क तमामु बहितरीनु बनिया आहिनि। साईं म्यूज़ियम जो 8:30 खां हींअर 5 ताईं आहे म्यूज़ियम जो टाइम। बाक़ी ओपन साइट आहे मगरब ताईं आहे। बंबोर ते तमामु बहितरीनु माहौल ठाहियो वियो आहे। मूंखे पर्सनली हिते अची ॾाढी ख़ुशी थी आहे, छो त हिते जॾहिं एंटर थिया आहियूं त तमामु साफ़ु सुथिरो माहौल नज़र अचे थो। पार्क नज़र अचनि था, पुठियां तव्हांखे मस्जिद, होटल ऐं सभु नज़र अचनि था। साम्हूं कैंटीन आहे, रेस्ट रूम आहे, त ज़बरदस्त कमु थियल आहे हिते, ख़ासि तौर ते सिंध कल्चर एंड टूरिज़म डिपार्टमेंट जो। त उन्हनि पंहिंजी हिन साइड खे मुंहिंजे हिसाब सां तमामु बहितरीनु ठाहियो वियो आहे। ऐं सफ़ाई सुथराई तव्हां ॾिसो, मज़ो अची वेंदो, माहौल ॾाढो प्यारो आहे। हीअ साइट तव्हांखे घुमणु घुरिजे। फर्स्ट इम्प्रेशन मुंहिंजो जेको आहे मुंहिंजे तरफ़ां इहो आहे त वेल डन, इट्स एक्सीलेंट, एंड यू guys कैन कम एंड हैव सम, yes, you can have the exposure as well, and definitely the very historical site this is. So we are moving now.